इने करे रुस्तम खान हेरो दा हलो छो एरे अंदर में छाए रुस्तम खान ने पुलिस चौकी खुली है इन को बेतरात सा हेडो हलो मां बचावा तो ने पुलिस एतरो जल्द की अची वई कमाल खान के रोनी खत्म कर छड्या पुलिस तकड़ो पहुंची वई इन जे करे त अग्या पुलिस चौकी खुली है मजू जे करे पुलिस इते पोस्ट कायम कई आ त उन जी ता पाड़ पठणी पती जल्द उन जी पाड़ पठणी पती जे करे वो इते पोस्ट पाजी मजबूत करे विया त पो असा जे ला दुखिया पंदा रुस्तम खान पो जे करे चमी त हिन टाइम हाली के उस दो मस्त कलंदर न मजू हिन वक्त न हिन वक्त पर तो खे दिलार खंदा वठीला ए तो जो एक रस्तो साफ कया उन का पो मोटी जे न का कयो त दमादा मस्त कलंदा रुस्तम खान जे करे मुखे एडा वठी लगे न त कम खराब थींदो इन का बेतरात तू पेरो दलार खान सा मिल ओ इन गाल के दिसंग मजू मजू तो मुंह मथा इतवार कोने यार तो मता तो पूरो इतमाद है जेकर तू चाहे खो में टपो दे ना वो भी मां देर न कर बस मजू तो बोले समझ त मां आज तो के खूह में उछलण ला वठ तोड़ा रुस्तम खान ई सिर तो कुर्बान है जी बिस्मिल्लाह मां काले भी वञा कैसा भी मिला तमे तुंजो छा मोजो छा छायो तो तू जेल जो मानियो खाई सब कुछ विसारे आयो आ खैर जैसे रे खैर हुजे आड़े हिन हवेली जो चाबियो मोजे हथ तई मोजे आड़े मुंजी मर्जी आ चाहे मां के ते अचण दिया के धिके कढा मुंजी मर्जी ओए माण्हू ॿिया जेके धिकनि जे वर चढ़न तुंहिंजी एतिरी औकात ई नाहे जो सोटे खाने के धिका ॾेई कढे खैर हुजे मां चवाई थी घणी जारी ना हलो हलो देखो हलो बस कर शर्म कर और तुम के हाथ तो खाने माई खैरा के नथो ॾिसे जेका हेॾा हवा कई वेठी आहे तो के सिर्फ मुंहिंजो भाभी ॾाढो नज़र अचे वो तदा दिलावर के साथ पाकी नजर ईंदी बाकी डोई तो तू माई हो न इन्हीअ करे त दिलावर जो सॼो तवज्जो सोनी ॾे थी वियो आहे असां त घर जा भाती ई नहीं जे घर जा भाती आयो तो खुदा के मने भाती थी रहो असां त घर में इज्जत सां रहूं पिया पर ही ॾाइण बि त असांखे इज्जत सां रहण ॾे कहिड़ा जे सिर ॾे खैर हुजे जे तव्हां इज्जत वारा आहियो त मां तव्हांखे बेइज़्ज़तो छो कंदसि पर तव्हां त पंहिंजो प्राण ई पंहिंजे इज्जत खे लता आणंदा था वठो बुधी पे ना दिलावर खान माई खरा तू पंहिंजे कमरे में हल बाबला मां त वञा थी पई पर हे तो साईं सिधा को न थींदा बस माई बस वञा थी बाबला वञा थी कावड़ न कयो सकीना छोड़ जी न घर जे सुकून बर्बाद करण जे कट पया जे सुकून जे लाइ तू गढ़े तो त मांखे पंहिंजो पूरो हक खपे ऐं हैरा के हिन घर तरे कठ भला जे माई खैरा बटर जी हिन घर में रहे तो केड़ी कयामत अची वई जेका पाण कयामत हुजे उन जे घर में केड़ी कयामत अची सके थी छो बाबा साईं छो सिर्फ एक औरत जे करे सजे घर जो सुकून बर्बाद कई वेठायो जे खैरा एतरी तुझी दादली आहे न त इनके ॿी जाइ ते तू रहायस सॼे महीने जो ख़र्च पको ॾेस असांखे कोई एतराज़ न हूंदो बाक़ी हिन हवेली में रहंदी त रोज अहिड़ा मसला खड़ा थी वेंदा कुछ ॾींहं सब्र कर मां कोशिश कयां थो त माई खैरा के कंहिं ॿी जाइ ते रहायां अदी शद जे करे अदो दिलावर खान चयो थो त कुछ ॾींहं सब्र कर अदा जे तू चए तो नी त मां कुछ ॾींहं ज़हर जा ढुक पियां थी बादल नजर तुझे सरू अचे थो हां सिकंदर खान की ताजे माहौल के थोरो नजर में इते जल्द ऑपरेशन शुरू करना है सिर्फ बिन सिपाहियों से मई पोस्ट संभालिया या ताजे माहौल के चर्चा साहब के जी छड़वा तमाम जल्द तवाजी नफरी वधाई दींदा न साहब असा काफी आयो बड़ी ईमानदारी से ड्यूटी कंदासी थोरो ख्याल से दी नफरी ला शुरू की सी
अरे तेगी असां बुख ते था मरियूं का जांच ई कोन थी लगे वरी ॿी नफ़री दी असां योगाड़ी रुकजी वेंदी। विसरियो थई छा जो ये अखियूं ख़राब करे ॾिसी थो? हाँ कमाल खान हिननि खे त पंहिंजी इज़त जी परवाह ई न आहे। सचो आई बाबा साईं, सचो आई। और ॾिसी छा थो विकिरण जी कर त खणी कीले न हलोई सर्कस कराइण लाइ। वक़्तु ईंदो न त मां बि तव्हांखे ॿुधाईंदुसि। तुंहिंजो हाणे बुरो वक़्तु ईंदो। बुरो छा कमाल खान हिन खां वधीक बि हिन ते को बुरो वक़्तु ईंदो? हलो हलो कमाल खान बाबा किथे खान सां इख़्तिलाफ़ त न थिया अथसि? ये हूंदो बाबा साईं। ॿुधण में आयो आहे त छोरीअ खे इन्ही खयो आहे ऐं बदिले में खानो जो पुट मारिजी वियो। पोइ त पाण में ज़रूरु विढ़ंदा। जॾहिं बि ॻाल्हि खुली साम्हूं आई त पाण में ये विड़ी ज़रूरु तबाक थींदा। कमाल खान छोरे में त एतिरो दम ई नज़र कोन थो अचे जो खान खे मारे। कॾहिं कॾहिं कुते जो चक हाथी खे बि लेटाए विझंदो आहे। तूं सचो आहे कमाल खान। थी सघे थो त इन जे चक में एतिरो असर हुजे। ज़रूरु थींदो बाबा साईं, ज़रूरु थींदो। तूं हिते छो मां हिते नथो अची सघां छा? कंहिंजी इजाज़त सां हिते आयो आहीं? मूंखे पंहिंजी उताक में इजाज़त वठी अचणो पवंदो। इन जे करे जो तूं कंहिंजो बि ख़ैर ख़्वाह नहीं। फुड़ा केरु कंहिंजो ख़ैर ख़्वाह आहे इहो वक़्तु ई ॿुधाईंदो। पर हिन वक़्तु तोखे हितां निकिरणो पवंदो, निकिरणो पवंदो। केरु आहे जो हितां मूंखे ॿाहिरि कढंदो? हाकिम खान तोखे ॿाहिरि कढंदुसि मां। निकिरे थो या मां उन माण्हूअ मथां हथियार सिधा कया आहिनि जिन तव्हांखे मारण जी कोशिशि कई ऐं मुंहिंजी भेण जो बि कातिल आहे। मूं हुनखे माफ़ करे छॾियो आहे। पोइ तव्हां केरु थींदा आहियो हाकिम खान खे सज़ा ॾियण वारा? माफ़ तव्हां कयो न, भली कयोसि, भली माफ़ कयोसि। पर मां कॾहिं बि पंहिंजी भेण जो खून हिन नांग खे माफ़ न कंदुसि, न कंदुसि। पोइ तूं अॻु हिसाब वठी ॾेखारिजांइ। जेकॾहिं हिन वक़्तु मां कमज़ोर आहियां त का ॻाल्हि न आहे हाकिम खान, का ॻाल्हि न आहे। पर यादि रखजांइ मां पंहिंजी भेण जे खून जो बलान तोखां ज़रूरु वठंदुसि। इहो सोढे खान जो तोसां वाइदो आहे, सोढे खान जो। छा हाल आहे हाकिम खान? खुश आहियो? बाबा हाकिम खान यार हिकिड़ो वाइदो कर मूंसां त आईंदा तूं जेको बि कदम खणंदे मुंहिंजी सलाह सां खणंदे। जीअं वेहो बाबा वेहो। हीअं जो हीअं त्यादी त निकिरी वियो। हींअर निकिरी वेंदो? हाणे न तुंहिंजे ऐं न मुंहिंजे रहण जी जाइ आहे। पर थियो छा आहे? हाकिम खान हवेली में अची चुको आहे। छा? जी अदी, दिलावर खान हाकिम खान खे माफ़ करे छॾियो आहे ऐं हिन वक़्तु हू उताक में आहे। जो हेॾां बि आयो अचे थो त अचनि ॾिस, असांखे छा कंदो? अदी अदी हिते हाणे असांजी उहा इज़त न थींदी। असांजे हवेली छॾीसीं त पोइ कॾहिं बि दिलावर खान को हिसो न वठी सघंदासीं। अदी मां कोर्ट में वञी
तव्हां जो हिसो तव्हांखे वठाए ॾींदुसि। जे तव्हांखे मुंहिंजो हिसो वठिणो आहे न त पोइ हिन ई हवेली में रहणो पवंदो। हिते हाणे का बि इज़त कोन थींदी। कुझु बि थिए था, केतिरी बि बेइज़ती थिए, पर हवेली छॾण जो ख़्वाब बि न ॾिसजे। पोइ छा हिते रही पंहिंजी बेइज़ती कराईंदा रहूं? हिते हवेली में वेही मां हितां जो सुकून बर्बाद कंदसि ऐं तूं ॿाहिरि ओताक जो सुकून बर्बाद कजांइ। न दीना, इन सां कुझु बि न थींदो। सभु कुझु थींदो दा, सभु कुझु थींदो। असां हवेली जो एतिरो त सुकून बर्बाद कंदासीं, एतिरो सुकून बर्बाद कंदासीं जो दिलावर सुकून जे लाइ तड़पी तड़पी मरे। अदीमा, तुंहिंजो मक़सदु आहे त हिन हवेली में रही करे अहिड़ो त भंग में रंग मिलायूं, अहिड़ो त भंग में रंग मिलायूं जो दिलावर खान मजबूर थी पए तव्हांखे तव्हांजो हिसो ॾियण ते। हा दा, ईअं करणो पवंदो। पर हाकिम खान खे केरु मुंहुं ॾींदो? हाकिम खान जे अचण सां परेशान न थी, उनजे अचण सां त असांखे मैशर मचाइण में वधीक सहूलियत थींदी। बस तूं इहो सोच त वरी हिन हवेली खे कीअं बदनाम कजे। तमामु जल्द मां तोखे इहो तरीक़ो ॿुधाईंदुमि अदी त हिन हवेलीअ खे ॿीहर कीअं थो बदनाम कयां, कीअं थो बदनाम कयां। बाबा हाकिम खान, तव्हांजे वञण खां पोइ मूं ही कदम खयो आहे। हाणे तव्हांखे सही लॻे या ग़लति? ॾाढी ख़ुशी थी, ॾाढी ख़ुशी थी। अदावरा इन खां वधीक ॿी का ख़ुशी जी ॻाल्हि आहे ई कोन। ऐं बाबा ही तुंहिंजी आहे। अदावरा भाॼाई मां समान आहे ऐं तव्हां इहो न सोचो त को मां हवेली जा उसूल विसारे चुको आहियां। ऐं हवेली जी इज़त मूंखे पंहिंजी जान खां बि वधीक अज़ीज़ आहे। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। बाबा, जॾहिं तव्हां पंहिंजे हवेलीअ जी इज़त खे पंहिंजे साह खां जान खां वधीक था सम्झो त पोइ अॻे दफ़े कीअं दाग हणी वियो? इहो दाग मूं मथां कंहिं ऐं जो असुल ॾोही केरु आहे इहो तव्हांखे मां जल्द ज़ाहिर करे ॾींदुसि। न हाकिम खान, न बाबा, इहा ॻाल्हि विसारे छॾ यार। असां माण्हू आहियूं मोहबती। उन ॾींहं खां पोइ असां त सुकून लाइ तड़पी मां तड़पी। अॼु ॾींहं ताईं वरी सुकून न आहे मिलियो। अॻियूं सभु ॻाल्हियूं विसारे छॾ। हाणे इहो सोच त हिन हवेली जो वरी सुकून कीअं वराइजे। साईं वॾा जे असांजे रहण सां तव्हांजो सुकून बर्बाद थो थिए त पोइ हवेली त हेॾी वॾी आहे। को कुकड़नि जी खुदी या कबूतरनि जी खुदी त कान्हे का जो हिकिड़े हंधि सभु हिक कमरे में पिया आहियूं। बाबला, असां हिन हवेलीअ जे हिकिड़ी कुंडड़ीअ में पिया आहियूं। को कंहिंखे आज़ारियो कोन अथसी। हाणे महिरबानी करे असांखे हितां कढण जी न कजो। मई ख़ैर हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध। रहण खां त तूं सॼी उमिरि हिते रही पई हुजे, पर कोशिश करदा आईंदा के मसइला खड़ा न थियनि। अम्मा, हाणे तोखे मुंहिंजे करे सब्र करणो पवंदो। अम्मा, मां त खणी सब्र सां रहां, पर माईअ वॾीअ खे केरु सब्र सेखारींदो? मई ख़ैर इहा त मूंखे ख़बर आहे त सकीना तव्हांखे तरे करण लाइ पंहिंजो पूरो ज़ोर लाहींदी, पर तव्हां हुन जो को बि जवाब न ॾिनो त आख़िर पाण ख़ामोश थी वेंदी। अदावरा जेकर इन जे बदिले माई खैरा को कदम खणे थी त तव्हां को बि टेंशन न खणो। तव्हां परे वेही मज़ा ॾिसो। बाबा ॾिसो न, इन सां वरी अञा बि हवेलीअ में ज़िद वधी वेंदो। अदावरा जेकर जवाब में माई खैरा को बि कदम न खयो त भाॼाई वॾी जो ॾींहों ॾींहुं शरारतूं वधंदियूं वेंदियूं, पर जवाब में खैरा हुनखे सबक सेखारींदी रहंदी त भाॼाई बि हदूं गिरास न कंदी। बाबा हाकिम खान, जो हेॾो माई खैरा ज़ोर लाईंदी ऐं होॾो सकीना ज़ोर लाईंदी त पोइ इहा हवेली त मशर जो मैदान बणिजी वेंदी। इन करे माई खैरा, तोखे हाणे हिकिड़ो वाइदो करणो पवंदो त तूं कुझु ॾींहं सब्र हुकम वठंदीअ। बाबला, घणा ॾींहं सब्र कयां? अरे बाबा, सब्र त सब्र ई आहे न, सब्र करणो पवंदो। कुझु ॾींहं छा माना? बाबला, हाणे सॼी ज़िंदगी त सब्र कोन कंदसि। बाबा ॾिसो न, तव्हां कुझु ॾींहं सब्र कंदव त मां सकीना खे सम्झाए पेरनि ते आणे वेंदुसि। अलावा 2 महीननि ताईं खैरा खे सब्र करणो पवंदो। जेकॾहिं भाॼाई पंहिंजे पेरनि ते न आई त पोइ खैरा खे इजाज़त ॾियणी पवंदी त जीअं भाॼाई खे पेरनि ते आणे। 2 महीना आहिनि त वॾा, पर हाणे जीअं तव्हां चओ। हाणे तव्हां हिकिड़ी ॾुख त थिए पियो, पर हिन खां सवाइ ॿियो को चारो बि त कोन्हे।
अगर जगह तहां मुझा जो ही ना आयो तो कोई मुंजू गलियों दिल में रखी छोटिया निकलो इन का व्यक्ति निकरी वनो तो बेहतर तरह धरती छजे ऐं मेलो मतल छजे न अकबर न वो असा के सरे न तो वञी सके फिर चिड़ी निकलण का बेहतर है कि मानो हाथ बची निकले जगह तहां यह सोच रखो था तो पोए मां तहां के कोन रोकी दिस कम जगह मुझे के भी गलती हो जन तो मुझे माफ करे छजो ओके तो जो हर गलतियों माफ है पर जंहिं शइ जो मूंखे शक आहे जेकॾहिं उहो ॾोह तुंहिंजे मथां साबित थिए त मां तोखे कॾहिं बि बख़्श न कंदुसि पर जंहिं वक़्तु बि मूंखे पकी साबिती मिली ऐं हुन ॾींहुं मां तो वटि आयुसि त पोइ मूं मां रहम जी उमेद न रखजांइ कल मां तव्हांजो कसूरवार न आहियां जेके तव्हांजी शक आहे छोकिरी मूं वटि आहे त पोइ ईअं सम्झो त मूं बेसहारे खे सहारो ॾिनो आहे पोइ हुन मां तव्हांजो छाजो ॾेई थियुसि इन ई चोरीअ जे करे मुंहिंजी नंढड़े जी जान वई आहे कल तव्हांजो नेड़ो असांखे बि बचन जी आयो उन कातिल इब्राहिम दिलशे वारा हुया जेके तव्हां उन्हनि सां मिलियो आहे न त पोइ मां बि तव्हां सां गॾु हुयुसि पर तव्हां अहिड़ो सबबु ज़ाहिर कयो था जंहिंजो वाक़ई सां को बि तालुक़ु कोन्हे उहो त वक़्तु ॿुधाईंदो मुंहिंजे नंढड़े जे मौत जो कारण छा हुयो रमो खान त मूंखे माफ़ कोन कंदो तव्हां छा था चओ दोस्त मुझे तो जान भी तो मथा सदके आहे कोई दुआ करे छॾिजां अल्लाह जी दुआ अकबर मूंखे कोन मोकिलाईंदो कल तूं तो मूंखे वॾे में वॾो दुश्मन थो सम्झे जेसि ताईं पकियूं साबितूं न थियूं तेसि ताईं दोस्त जॾहिं मिलियूं दुश्मन तो पोइ थींदासीं चोरी आयो चैन खणी वियो मन जे घर खे खाट हणी वियो सागर सागर हाणे चुना थी सागर सागर हाणे चुना थी हाय किथे हूं साहिल माहो कोमल कोमल माण्हू पत्थर दुनिया कोमल माण्हू हो अचो अचो हाँ काॾे 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 मुआ काॾे पियो अची माई असल में मां हिते मेड़ वठी आयो हां मेड़ हाँ 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 ही ॾिस शोकू ऐं भाऊ गुलाम कादर असां तोखे हथ ॿधी अर्ज़ु था कयूं त चाचे चिबड़ जी पारत अथई पारत सो यम यम कई अदी हिन जेके बि ग़लतियूं कयूं आहिनि न उहे हिनखे तूं माफ़ करे छॾ हाँ हाँ इहो तव्हां चयो छा था मूंखे त का बि ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे भाऊ गुलाम कादर माई जन्नत खे सोनी सिंधीअ में सम्झाए न अदी ख़बरूं चालू ख़ैर जूं दरअसल ॻाल्हि इहा आहे त चिबड़ जी तो मथां दिलि अची वई आहे छा हाँ हाँ तो बि यम यम करी असां इन ई करे त तो वटि आया आहियूं तुंहिंजो संग तोखां घुरण सो यम यम करे तूं भी अकेली ऐं चाचो चिबड़ बि अकेलो जेकॾहिं न तव्हां ॿिन्ही जो निकाह थी वियो न त जोड़ी फाह जी लॻंदी असुल तितरनि जी जोड़ी लॻंदी तितरनि जी जोड़ी हाणे सम्झसि ॻाल्हि खे तव्हां त सम्झी वियो पर असां छा सम्झूं हाँ रिश्तो तो मूंखे क़बूल आहे पर हाय हाय हाँ हाँ तव्हां ईअं कयो ॿाहिरि हलो मां हिन खां पंहिंजे में कुझु पुछी थो वठां हाँ हाँ हाणे जॾहिं तव्हां ॿई हिकु पिया थियो त पोइ हिक ॿिए खां पुछण जो हक़ बि रखी सघो था पिया चाचा चिबड़ असां ॿार तुंहिंजो घिटी में इंतज़ारु कयूं था सूप यम यम करे हाँ हाँ तव्हां घड़ी खण वञी ॿाहिरि बीहो ई छो आयो छो जो हिनखे तव्हांजी ज़रूरत पवंदी तव्हां बीठा हुजिजो असां बीठा आहियूं ॿार हली
दिलावर खान मथा वार कयो आहे। यह गलती ही मने चुको है। जॾहिं असुल हमले करण वारनि खे माफ़ी मिली सघे थी त मूं खां वॾो कयो आहे, मूंखे छो नथी माफ़ी मिली सघे? अदा वॾो आहे मोहबती माण्हू, अहिड़ियूं नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं हू दिलि में ई न कंदो आहे। वॾे रेस मथां हमलो कयो आहियूं, सम्झ त हुनखे हिकिड़ी नई ज़िंदगी मिली आहे। इहा हिकु नंढड़ी ॻाल्हि आहे। हा ममूं, अदा वॾो मजूअ खे इहा ग़लती माफ़ करे छॾींदो। हक़ कान, मां हुन लाइ ई मजूअ खे हिते वठी आयो आहियां। तव्हां भली मिली अचो अदा वॾे सां। किथे हूंदो वॾो? हिन वक़्तु ओताक ते ई हूंदो। अच मजू। हकीम खान, इहो मजू कॾहिं बि सचो न थींदो। जे सचो न थियो त मारियो वेंदो। जेको नुक़सान ॾेई वियो पोइ असीं छा कंदासीं? असांखे नुक़सान ॾियणु मजू जे वस जी ॻाल्हि न आहे। जेकॾहिं वरी बि थोरा पर कढी न सर धड़ खां धार करे छॾींदासीं। पर फिलहाल मजूअ ते थोरी नज़र रखणी पवंदी।